जी नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो ख़बर चार टीवी। हाणे ख़बर शामिल कंदासीं खंडेर मां वकास अमन चनड़ जी रिपोर्ट मुताबिक़ जे तालीमी इदारे शहबाज स्कूल सिस्टम रहमताबाद कंडियारो में सालियानो हिकु रोज़ा तालीमी फेस्टिवल मुनक़द कयो वियो। प्रोग्राम में पीपी चेयरमैन सैयद गुलाम मुर्तज़ा शाह, टीओ मोहम्मद इब्राहिम जोपियो, गवर्नमेंट डिग्री कॉलेज जो प्रिंसिपल अब्दुल सत्तार अबड़ो, पारस साइंस कॉलेज जो प्रिंसिपल सैयद मज़हर हुसैन शाह, शहबाज स्कूल सिस्टम जो प्रिंसिपल फ़कीर महराब अली मल्हा, एडमिनिस्टर अब्दुल मुकीम मल्हा, परवेज़ अमन, मोहम्मद बुढ़ल गुलाम शबीर, हाजी रफ़ीक अहमद मैसर, वहीद अब्बास खोसो, शफ़ीक अहमद मल्हा, अरसलान अहमद, आफ्ताब मल्हा, आदम खान चनड़, मुमताज़ अली मल्हा, फयाज़ अहमद सोलंकी, गुलाम नबी मंगिरो समेत शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। फेस्टिवल में शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ कार्नर सजायूं विया। सरकारी स्कूलनि जे उस्तादनि जी भेट में ख़ानगी स्कूलनि जे उस्तादनि जूं पघारूं घटि हुअण बावजूदि हू ॿीणी महिनत करे रहिया आहिनि। सिंध सरकार खे घुर्जे त प्राइवेट स्कूल जी मालिकी कनि। अचो त ॾिसूं ॿार ऐं उस्ताद छा चई रहिया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां साईं फ़कीर मेरा मल्हा ऐं उन्हनि जी जेका टीम आहे टीचर्स एंड स्टूडेंट्स उहे जस लाइण जो हुननि अहिड़ो प्रोग्राम जेको आहे सो अरेंज कयो आहे। चाहे त जेके निसाब सां गॾु ॿियूं सरगर्मियूं आहिनि उहे बि स्कूलनि में ज़रूरु आहे त हुजणु घुरिजनि। ऐं हीअ असांजा इदारा जेके आहिनि से पंहिंजे ख़र्च ते पंहिंजे वित्तार हे जेतिरो कमु कनि पिया उहे जस लाइणनि मां साईं खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं उम्मीद थो कयां त ही तव्हां सभिनी जी महिरबानी जेके शरीक थिया आहियो। असांजे हिन जो प्रोग्राम जो मक़सदु इहो त ॼण अवेयर ॾियूं, ॿारनि में सुजागी ॾियूं। ॿारनि में सुजागी सां इहो थिए थो त ॼण ॿारनि में तइलीम जो रुझान वधे थो। हीअ हिकिड़ी नंढड़ी कावश आहे, नंढड़ी कोशिशि आहे जेका असां वरिती आहे। ऐं असां रहमताबाद कैंपस में एजुकेशन फेस्टिवल रखियो वियो आहे। इहा सभु ॿारनि जी महिनत आहे। मुख़्तलिफ़ कार्नर हिन में रखिया विया आहिनि। असाइनमेंट कार्नर, फूड कार्नर, राइटिंग कार्नर ऐं इलाही सारी हीअ असाइनमेंटनि जो कॉम्पिटिशन ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी आहे त ॿारनि में स्किल्स आहिनि ऐं उहा असीं कोशिशि कयूं पिया त उन्हनि ॿारनि जा स्किल्स खे अञा वधीक उजागर कयूं, क्रिएटिव माइंड ॿार तयारु कयूं। अॼु जी जेका एजुकेशन आहे मॉडर्न एजुकेशन उहा एक्टिविटी बेस्ड लर्निंग ते मुश्तमिल आहे। असांजी भरपूर कोशिशि आहे त वधि खां वधि ॿारनि खे जिदत तरफ़ आणियूं, नवाण तरफ़ आणियूं। सो असांजी कोशिशि जारी वसारी आहे। असांजो स्लोगन आहे असांजी मंज़िल अञा वक़्ते, सो जारी वसारी आहे। रहमताबाद में मुनक़द कयो आहे। इहो ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई ऐं हिमत अफ़ज़ाई लाइ कयो वियो आहे। अॼुकल्ह जा ॿार ॾिसो था त तइलीम आम जाम न आहे, जिथे किथे तइलीम न आहे। असां जेको इदारो खोलियो आहे इहो फ़क़ति तइलीम लाइ खोलियो। वरी हयाती ॾे असांजे प्रिंसिपल साहब खे जंहिं असांखे सेखारियो त बाबा ज़माने सां हीअं उथिबो, हीअं वेहिबो ऐं पंहिंजे इल्म खे जीअरो कयो, पंहिंजी सिंध खे विज़िट करण वियो जंहिंमें असां ॿारनि जी महिनत ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी। ऐं जेकी बि हिन ते डेकोरेशन थियल हुई उहा ॿारनि जी पंहिंजी महिनत हुई ऐं ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी। ऐं जेको कॉर्नर्स वग़ैरह सजाया विया तमामु घणा सेलिब्रेट ऐं तमामु घणी ख़ुशी थी। प्रोग्राम में टोटल ॿारनि जी महिनत आहे जंहिंमें ॿारनि पारां मुख़्तलिफ़ कार्नर सजाया विया आहिनि। ॿारनि जो जोश ऐं जज़्बो ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। जॾहिं त टेबलोज़, तक़रीरूं, कार्नर सजाइण में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि खे इनाम ॾिना विया।